नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ हथुंगे जे गवर्नमेंट स्कूल में वज़ीर आज़म इमरान खान पारां एहसास कफ़ालत प्रोग्राम में गरीब मुस्तहिक़ औरतुनि खे इमदादी रक़म 12,000 रुपया ॾियण जो अमल जारी है। इन मौक़े ते रश खे कंट्रोल करण जे लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो वॾो अंग सेंटर ते मुक़ररु कयो वियो। हुन बावजूदि इमदादी सेंटर ते औरतुनि जी तमामु घणी रश नज़र आई। कोरोना एमरजेंसी बावजूदि खिपरो पुलिस ऐं इंतज़ामिया औरतुनि जी रश ख़त्म करण बजाए खेनि हुजूम जीअं सेंटर में गॾु विहारियो वियो। इन करे सिंध हुकूमत पारां कोरोना खे ख़त्म करण लाइ कयल कोशिशनि खे सिंध हुकूमत जी पंहिंजी इंतज़ामिया कोरोना एमरजेंसी जी संगीन भञकड़ी कंदे सवें औरतुनि खे मुफ़ासिले ते विहण बजाए गॾु विहारे छॾियो आहे। जॾहिं त पैसा वठण जे लाइ आयल अक्सर औरतुनि पंहिंजे मासूम ॿारनि खे बि पाण सां गॾु आंदो आहे। ऐं जंहिंजी अॻी किस्त रहियल आहे 9,000 रुपया, उनखे 12 + 9 21,000 टोटल मिलनि पिया। बाक़ी फिंगर जा इशू जेके अचनि पिया, इहो अचनि पिया नादरा जी तरफ़ खां। जीअं एजिड लेडीज़ आहे या एजिड कोई जेंट्स अची वेंदो आहे त उनजा काफ़ी इशू ईंदा आहिनि नादरा जी तरफ़ खां कि उनजो बायोमेट्रिक जेको मैच कोन थींदो आहे। पोइ उनखे वरी असीं हथ वग़ैरह दुबारा साफ़ कराए दुबारा लॻाइण जी कोशिशि कंदा आहियूं। 40% अहिड़ा केसिस आहिनि जेको हथ धुआरण खां पोइ ओके थी वेंदा आहिनि। बाक़ी 60% अहिड़ा केस आहिनि जेको कोन थींदा आहिनि। कंदे भी पैसा निकिरनि पिया बिल्कुलु। अगर NIC एक्सपायर आहे, अगर 5 साल या 2 साल जो आहे एक्सपायर, पोइ कोन पिया निकिरनि। उनमें अची थो वञे इशू कि भाई जो NIC एक्सपायर आहे। अगर 2 या 3 महीने का NIC एक्सपायर आहे त उहो ओके थी वेंदो आहे। ऐं अगर 2 खां 3 महीने जो एक्सपायर आहे त उन ते ओके थी थो वञे, उन ते को मसइलो न। हाणे जंहिंजो 5-5 साल खां एक्सपायर आहे उनजो त अॻियां एरर थो अची वञे कि भाई जो NIC एक्सपायर आहे, त उहो थींदो ई कोन आहे, छो जो उनमें अॻियां ई एरर अची वेंदो आहे। एहतियाती तदाबीर सां इहे आहिनि कि असीं उनखे सैनिटाइज़ भी कराईंदा आहियूं। जीअं डेटोल जो हैंड वॉश भी आहे, हैंड वॉश भी असीं कराईंदा आहियूं। छो जो उनजे लेडीज़ जे ॿाराड़ी जी लेडीज़ आहे, उन्हनि जे हथनि ते काफ़ी निशान हूंदा आहिनि, काफ़ी यानी कि हूंदा आहिनि, दज़ वग़ैरह हूंदी आहे। तो उनके 40% केस जेके धुलाई खां पोइ ओके थी वेंदा आहिनि। भाई 10-10 दफ़ा चेक कर रहे हैं, किसी का फिंगर लग रहा ही नहीं है। औरतें जलील हो गई चल के। अभी हम क्या कर सकते हैं, नादरा का इशू बहुत आ रहा है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।